عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا من يطع الله ورسوله فقد رشد واهتدى ومن يعص الله ورسوله فقد ضل وغوى اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا بني لا تشرك بالله إن الشرك لظلم عظيم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي हर किस्म जी तारीफ हम्दो सना बुजुर्गी वॾाई अल्लाह वहदहू ला शरीक जी ज़ात के जुगाए जेको हिन पूरी कायनात जो अकेलो खालिक ऐं मालिक आहे। करोड़ों दुरूद सय्यदुल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन साकी कौसर खैरुल वरा अहमद मुज्तबा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक के हुजन जिनकी अल्लाह ताला न पूरी कायनात जी हिदायत ला मबूस फरमायो। मुख्तसर हम्द सलात खां बाद मौजूद सामिन इकराम माहौल में थधाण वधंदी पई वञे, मौसम बि थधी आहे। कोशिश कंदुसि त इंशाअल्लाह तव्हांजो वधीक वक़्तु कोन वठंदुसि। पंहिंजी ॻाल्हि खे थोड़नि लफ़्ज़नि में इंशाअल्लाह बंदि करण जी कोशिश कंदुसि। सुकून सां वेहो, भतन में बि सॼी राति जागंदा रहंदा आहियो, थड़कंदा आहियो, पर तॾहिं बि देगनि तां परे कोन थींदा आहियो। अहिड़ियूं महफ़िलूं, अहिड़ियूं ॻाल्हियूं क़ुर हदीस जूं कॾहिं कॾहिं थींदियूं आहिनि। अल्लाह तबारक व तआला आदम अलैहिस्सलाम खे पैदा कयो, न मां हुस न पी। उनजे पैदा करण खां पोइ हिन धरतीअ ते जेतिरा बि इंसान अचणा हुआ, चाहे उहे मर्द हुजनि चाहे औरतूं, रब्बे करीम उन्हनि जे रूहनि खे पैदा कयो। पोइ उन्हनि खे ॻाल्हाइण जी तौफ़ीक़ अता कयईं, ॿुधण जी तौफ़ीक़ अता कयईं। सभिनी खां हिकिड़ो सुवाल कयईं, अलस्तो बिरब्बिकुम,
छा आऊं तव्हांजो रब कोन आहियां? कालू बला। रब साईं फरमाए थो त सभिनी हिकड़ी ज़बान सां चयो त हा तूं असांजो रब आहीं। अॼु जंहिं बि सूरत में तव्हांखे माण्हू नज़र अचनि था, ताबेदार आहे, नाफ़रमान आहे, मुस्लमान आहे, काफ़िर आहे, नेक आहे, बद आहे, रब खे नथो मञे, जेको ॾिसो था रब जे साम्हूं इक़रार कयईं त तूं मुंहिंजो रब आहीं। अल्लाह साईं फरमाए ॾिसो ही तव्हांजो पीउ आदम हिन ॻाल्हि ते गवाह आहे, ही मुंहिंजा फ़रिश्ता हिन ॻाल्हि ते गवाह आहिनि, आउं बि हिन ॻाल्हि ते गवाह आहियां। मूंसां तव्हां जेको वाइदो करे पिया वञो ईअं न थिए जो वाइदो विसरी वञेव, या او تقولوا انما اشرك آباؤنا من قبل، या अल्लाह असां दुनिया में जॾहिं वियासीं असां पंहिंजनि वॾड़नि खे, असां पंहिंजे माहौल खे ॾिठोसीं, उन्हनि जे देखा देखे असीं उन्हनि जहिड़ा थी वियासीं। ॿ ॻाल्हियूं अलाह अचनि, पंहिंजी तौहीद जो, पंहिंजी वादानियत जो, पंहिंजे अकेले हुअण जो, पंहिंजे रब हुअण जो वाइदो मूंखां तव्हां खां वरितई। पोइ चई त ॿ ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेको तव्हां मूं वटि जॾहिं वापसि अचो त ईअं न चइजो त अल्लाह असांखे ॻाल्हि विसरी वई, या वरी इहो न चइजो त असां पंहिंजे घर वारनि खे, असां पंहिंजे अबनि ॾाॾनि खे जंहिं दीन ते ॾिठोसीं असां उन्हनि जहिड़ा थी वियासीं कि क़बूल कोन कंदुसि। इहे ॿई यूज़र क़बूल न आहिनि। पंहिंजो वाइदो तव्हांखे यादि ॾियारींदुसि। कीअं? वमा अरसलना मिन क़ब्लिक मिन रसूलिन इल्ला नूही इलैहि अन्नहु ला इलाहा इल्ला अना फ़अब्दून। ओ मुंहिंजा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां खां पहिरीं जेतिरा बि मूं रसूल मोकिलिया उन्हनि ॾे मूं इहा वही कई त तव्हां पंहिंजी क़ौम खे, तव्हां पंहिंजे माण्हुनि खे चवंदो त मूंखां सवाइ ॿियो को बि तव्हांजो माबूद न आहे, बसि मुंहिंजी इबादत कयो। छा फरमाई? ए मुंहिंजा पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां खां पहिरीं जेतिरा बि रसूल मूं मोकिलिया उन्हनि खे इहा नसीहत हुई त सभ खां पहिरीं क़ौम खे इहा ॻाल्हि सम्झाइणी आहे, उम्मत खे इहा ॻाल्हि सम्झाइणी आहे त आऊं ई तव्हांजो रब आहियां, मूंखां सां ॿियो को बि इबादत जे लाइक़ न आहे। जेके बि नबी आया सभ खां पहिरीं अल्लाह जी इबादत जो हुकुम आहे, सभ खां पहिरीं तालीम रब जी इबादत आहे। नूह अलैहिस्सलाम जंहिं 950 साल कौम में तबलीग कई, 950 साल, आऊं चवां पियो तव्हां ॿुधो पिया, कलाक बि असांजे लाइ वेहणु ॾुखियो आहे। 950 साल दीन लाइ घणी महिनत कई आहे। छा था क़ौम वारा चवनि, पाण में सलाहूं पिया कनि। وقالوا لا تذرن آلهتكم ولا تذرن ودا ولا سواع ولا يغوث ويعوق ونسرا। चवनि था त नूह जी ॻाल्हि खे नाहे मञो, 5 जेके पंहिंजा आहिनि उन्हनि 5 खे नाहे छॾिणो। किथे लिखियलु आहे? कहिड़ी जॻह ते आहे? सूरत नूह अथई क़ुरान मजीद जो, सूरत नूह 29 सिपारो। अल्लाह जो नबी चए थो त हिकु रब जी इबादत कयो। ही ॻोठ वारा पाण में छा था चवनि? ला तज़रुन आलियतकुम वला तज़रुन वद्दन वला सुवाअ वला यगूस वयऊक वनसरा। पंहिंजे महबूदनि खे न छॾिजो। ही 5 जेके पंहिंजा महबूद आहिनि, इन्हनि महबूदनि खे पकड़े रखणो आहे। इन जी तफ़सीर में
इब्ने अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु, अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सगो सोटा है, अब्बास रज़ियल्लाहु जो पुट है, चेतो त ये पंजई नूह अलैहिस्सलाम जी कौम जा नेक ऐं साले मर्द हुआ, इंसान हुआ। ये जॾहिं फोत थी विया त ॻोठ वारनि खे मलाल थियो, अफ़सोस थियो, पोइ इन्हनि जूं तस्वीरूं बनाए करे इनकी इबादत शुरू कर। अल्लाह छा फरमायो, मिम्मा खतियातिहिम उग़रिक़ू फउदख़िलू नारा फलम यजिदू मिन दूनिल्लाहि अंसारा। कि जेतिरा बि ख़ताकार हुआ, जेतिरा बि मूं दर रब जे दर खे छॾे दर दर छोकिरो खाइण वारा हुआ, उग़रिक़ू मूं उन्हनि खे पहिरीं त ग़र्क़ कयो, फउदख़िलू नारा पोइ उन्हनि खे जहन्नम में दाख़िल कयमि, फलम यजिदू मिन दूनिल्लाहि अंसारा। कि को बि इन्हनि खे मदद करण लाइ न पहुतो, पंजनि मां को हिकिड़ो बि इन्हनि जी मदद लाइ न पहुतो। खुदा अल्लाह जो बानो नूह अलैहिस्सलाम क़ौम खे तबलीग पियो करे, घणा माण्हू ईमान था आणीनि, 80 माण्हू, 950 साल जो नतीजो आहे। रब्बिन्नी दअउतु क़ौमी लैलन व नहारा फलम यज़िदहुम दुआई इल्ला फ़िरारा। ओ मुंहिंजा रब, मूं पंहिंजी क़ौम खे सुबुह बि सॾियो, शाम बि सॾियो, प्राणी भॼो था वञनि। हालत इहा आहे जो मूंखे ॾिसी करे पंहिंजे मुंहं ते कपिड़ो था विझनि, पंहिंजे कननि में आङरियूं था विझनि। नूह जो मुंहुं न आहे ॾिसणो, ओके मौलवी जी ॻाल्हि कोन पियो कयां, मुला तूं ई तव्हांखे कोन था वणनि। हिते अल्लाह तबारक व तआला पंहिंजे नबी जी ॻाल्हि पियो करे त मुंहिंजे पैगंबर सां ॻोठ वारनि इहा हालत कई जो नूह अलैहिस्सलाम जी नज़र जे पंहिंजो कपिड़ो जो मुंहं ते, यार नूह खे ॾिसणो ई कोन्हे। तॾहिं बि अल्लाह जो माण्हू सां ॻाल्हाईंदो, तॾहिं बि हुनखे तबलीग कंदो हो। जालू असाबिहुम फी आदानिहिम, रब चए थो नूह अलैहिस्सलाम शिकायत कई, ओ मुंहिंजा रब पंहिंजे कननि में आङरियूं था ॾेई छॾीनि त नूह जी ॻाल्हि न आहे ॿुधणी। हो मलिक हाणे त फ़ैसिलो कर मुंहिंजो, आउं त हिननि खे चई चई तंग थी चुको आहियां। 950 साल मूं हिननि ते महिनत कई आहे, भला यलिदु इल्ला फाजन गफ़ारा। ही त हींअर जेको जो औलाद थींदो सो बि काफ़र पैदा थींदो त कंहिं खां ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु कोन। अल्लाह फरमाया नो ॻाल्हि ॿुध, फ़ैसिलो थींदो, उहो मूंखे कुझु न चवंदा। चलो ठीकु आहे, अल्लाह निशानी ॿुधाई, ॿेड़ी तयारु कर। हाणे ॿेड़ी तयारु पई थिए, ॻोठ वारा अचनि, मज़ाक़ूं कनि, खिलूं कनि। नूह सम्झ में ॻाल्हि कान आई, न हिते समुंड आहे न दरिया आहे, आख़िरकार ॿेड़ी ठाही जाला पियो। चइबा खिलंदड़ जो ख़ैर हुजे, हले खिलो, हींअर तव्हांजा ॾींहं खिलण जा आहिनि। उहो ॾींहुं ईंदो जहिड़ी असीं खिलंदासूं ई तव्हां रहंदो। अल्लाह चए थो ॾींहुं बची वियो। वही तजरी बिहिम फी मौजिन कल जिबाल वनादा नूह इब्नहु वकान फी मअदिल या बुनय्या इरकम मअना वला तकुम मअल काफिरीन। जॾहिं पाणी आसमान मां वसण शुरू थियो, जॾहिं ज़मीन मां पाणी निकिरण शुरू थियो, फारत तनूर, रब चए थो तनूर मां बि पाणी पियो निकिरे, आसमान मां पाणी, ज़मीन मां पाणी, मुल्क पाणी पाणी थी वियो आहे। नूह अलैहिस्सलाम मुस्लमान जेके ॿेड़ी में वेठा आहिनि, ऐलान कयो मुंहिंजे रब, ओ नूह तुंहिंजी ज़ाल बि जहन्नम में वेंदी, तुंहिंजी ज़ाल बि ॿुधंदी, उनखे बि पाण सां गॾु न खणजां। अल्लाह चए थो पाणी ठाहो, जबरन वांगुरु मौजूं हुजनि। अचानक नूह अलैहिस्सलाम जी नज़र पंहिंजे पुट ते पइजी वई, जेको ॿेड़ी में सुवार कोन हो। या बुनय्या इरकम मअना वला तकुम मअल काफिरीन। ओ पुटड़ा असां सां ॿेड़ी में गॾु सुवार थी वञ, काफ़रनि मां न थी। पुट छा हुजे,
काल सावी इला जबली यासिमुनी मिनल मां। बाबा जबल ते चढ़ी वेंदुसि, पाणीअ खां बची वेंदुसि। काल ला आसिम अल-यौम इल्ला मिन अमरिल्लाह। ओ मुंहिंजा पुट जे रब जे हुकुम खां सवा केर बि तोखे बचाइण वारो कोन्हे। उहो ई बचंदो जिते मुंहिंजे रब जो रहम थिए। वहाल बैनहुमल मौज फकान मिनल मुग़रक़ीन। रब चए थो न मूं साम्हूं ॻाल्हियूं पियूं थियनि, अचानक कहिड़ी मौज आई। नूह अलैहिस्सलाम जो पुट गर्क थी वियो, तबाह थी वियो। कंहिंजे साम्हूं? उहो नबी जे 950 साल पंहिंजी क़ौम में तबलीग कई आहे। क़ुरान सूरत हूद है 12 सिपारो आहे। मुस्लमान क़ुरान खोले, ही मौली साहब रोज़ असांजो जेको आहे न तकरीरूं टेप करे हिन वटि मौजूद आहे, ग़लति तर्जुमो कयां थो, अॼु बि ज़िम्मेदार आहियां। पुट खे बचाए कोन सघियो। मामलो जॾहिं ख़त्म थी वियो, वनादा नूह रब्बहू फक़ाल बिन्नी मिन अहली व इन वअदकल हक़ व अंत अहकमुल हाकिमीन। नूह पंहिंजे रब खे पुकारियो, ओ मुंहिंजा रब, मुंहिंजो पुटड़ो त मुंहिंजे आलम मां, मुंहिंजे खानदान मां, तुंहिंजो वाइदो बि सचो आहे। तूं त हाकिमनि जो हाकिम आहीं, तूं त बादशाहनि जो बादशाह आहीं। तुंहिंजी बादशाह के न के लहर न के लोडो। दुनिया जा बादशाह वीचारा पंहिंजी हुकूमत बचाइण जे लाइ केतिरी महिनत कंदा आहिनि, केतिरा कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि, केतिरा माण्हू ख़रीद कंदा आहिनि। अल्लाह मुंहिंजो हिकिड़ो पुटु हुयो, सो मुंहिंजे साम्हूं पुटु तबाही बर्बाद थी वियो। जवाब छा मिलियो? قال يا نوح إنه ليس من أهلك إنه عمل غير صالح فلا تسألني ما ليس لك به علم إني أعظك أن تكون من الجاهلين। नूह तुंहिंजे पुट जे अमलनि ॾे ॾिस, इनो अमलन गैर सालिह, हिन जा अमल चङा कोन हुया, हिन जो किरदार चङो कोन हुयो, बद किरदार तुंहिंजो पुट हुयो। मूंखां उहो सुवाल न कर जंहिंजो तोखे इल्मु न आहे। तोखे नसीहत थो कयां, तूं बि गाफ़िलनि मां थी वेंदे। कंहिंजी इस बार जी कई, मुरीद जी कई, कंहिं पाड़े वारे जी कई। अल्लाह जा बाना पंहिंजे सॻे पुट जी सिफारिश मालिक खे कई। मालिक जवाब ॾिनो त तो मूंखां बग़ैर पुछे कीअं सिफारिश कई? قال رب إني أعوذ بك أن أسألك ما ليس لي به علم। ओ मुंहिंजा रब, अॼु खां पोइ पनाह थो घुरां, जेको मूंखे इल्मु न मूं तव्हां सुवाल कयो ऐं त ईअं कोन थींदो। जे थींदुसि त पोइ नुक़सान खणण वारो मां थी वेंदुसि। मालूम छा थियो त हिते जेकी सिफारिश ते माण्हू आसरनि ते वेठा आहिनि, क़ुरान त गवाह हिन ॻाल्हि ते। मूं तव्हांखे ॿुधायो त सूरत हूद आहे 12 सिपारो आहे। क़ुरान तर्जुमा वारा मौजूद आहिनि। हिते नूह अलैहिस्सलाम पंहिंजे पुट जी सिफारिश कई। रब साईं कावड़जी पियो, ए नूह तो मूंखे कीअं सिफारिश कई? कि अल्लाह अॼु खां पोइ कोन थियो। शिरक इहो निभाग अथव जो नबी पंहिंजे औलाद खे न बचाए सघे। इहो ई शिरक आहे। सही बुखारी जी हदीस पढ़ी ॾिस, क़यामत क़ाइम थींदी। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इब्राहिम अलैहिस्सलाम जी संस पीउ जी मुलाक़ात थींदी। वो इब्राहिम अलैहिस्सलाम जंहिंजे लाइ हर निमाज़ में पाण दुरूद इब्राहिमी पढ़ंदा आहियूं। अर्ज़ कंदो, पुट जी बाबा मूंखे जहन्नम जे अदाब खां बचा। छा थो चए? कंहिंखे पियो चए? वो इब्राहिम अलैहिस्सलाम जेके अल्लाह तबारक व तआला दुनिया में खलील कयो आहे, यानी जिगरी करीबी दोस्त। इब्राहिम अॼु खां पोइ तूं मुंहिंजो दोस्त आहीं। उन दोस्त जे पीउ जो मामलो आहे। अल्लाह जो नबी आहे, अगरि अल्लाह हुनखे पंहिंजो दोस्त बनायो आहे, खलील। केॾो सच आहे। कुरान का पढ़ी पुछूं था त इब्राहिम अलैहिस्सलाम जे पीउ जो पहिरीं किरदार छा हो दुनिया में?
वज़कुर फिल किताब इब्राहीम इन्नहु कान सिद्दीक़न नबिय्या इज़ क़ाल लिअबीही या अबति लिम तअबुदु मा ला यस्मअु वला युबसिरु वला युग़नी अन्का शैया। मुझा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे बाने इब्राहीम जो जिक्र बयान कर। मुझो सच्चो नबी हुयो, सच पंहिंजे पीउ खे पियो चए या अबति लिम तअबुदु मा ला यस्मअु वला युबसिरु वला युग़नी अन्का शैया। बाबा तूं छो तो उन्हनि जी इबादत करी, न ॿुधनि था न ॾिसनि था, न के तुंहिंजे कंहिं कम अचनि था। अल्लाह वो हर वक़्तु ॿुधे, हर वक़्तु ॾिसे पियो। अल्लाहु ला इलाहा इल्लहुल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम। जी अल्लाह उहो उन खां सवाइ ॿियो को बि माबूद न आहे, ज़िंदा रहण वारो, हमेशह रहण वारो, क़ाइम रहण वारो, जिते कॾहिं बि फना जी मौत न आहे, कि अॼु ताईं सुतो न आहे, कि सुम्हण त परे जी ॻाल्हि आहे, वेठे वेठे हुनखे निंड जो झटको बि नाहे आयो। अहिड़े रब खे छॾे बाक़ी न पियो वञे, जेको ॿुधे बि थो ऐं ख़ाली ॿुधे कोन थो, बल्कि ॿुधण खां पोइ तव्हांजे मसइलनि जो हल न। बीठा थो जे दुनिया में सूरत मरियम 16 सिपारो काला रागिबुन अंतना लियती या इब्राहीम लम तंतहि लअरजुमन्नक वहजुरनी मलिया। ओ इब्राहिम मुझे खुदा का मुंह पे मोड़ी, जेकर तू न रुके पीजे हूंदे तोखे पत्थर हणाए माराए छॾींदुसि या वक्ती तौर तोखे पंहिंजे घर मां कढी छॾींदुसि। केॾो सका पंहिंजे मज़हब में कुरान तो ॿुधाए, सूरत मरियम जी तिलावत कर। छो इब्राहिम जी खां पोइ जेकर मूं तुंहिंजे ज़बान मां ॿुधी आहे न ॻाल्हि मुंहिंजे ख़ुदा जे ख़िलाफ़, त तोखे पीउ जे हूंदे बि पत्थर हणाए माराए छॾींदुसि, घर मां कढी छॾींदो। साईं इब्राहिम अलैहिस्सलाम ज़बान ॻाल्हि ॿुध, घणी तकलीफ़ ज़रूरत थी कान, पाण थो हलियो वञा, घणी घर बि छॾे हलियो। इहो साॻियो पीउ आहे, क़यामत क़ाइम थी आहे, फरमाए वॾी नरमी सां मिंथूं थो करे, पुट मूंखे जहन्नम खां बचा। अर्ज़ कंदो इब्राहिम अलैहिस्सलाम मुंहिंजा रब तो मूंसां वाइदो कयो हो, अल्लाह तुख़ज़ीनी यौम युबासून, जज़ा वारे ॾींहुं मूंखे ख़्वार न कंदे, जीअं तो चयो तीअं मूं कयो। इहो तुंहिंजो मूंसां वाइदो हो त क़यामत जहिड़ी मुंहिंजी इज़त बहाल कंदे, मुंहिंजो पीउ तुंहिंजी रहमत खां महरूम थी वञे। ओ पीउ जो मसलो आहे, सो बि नबी जो पीउ आहे कि आम माण्हू जो कोन्हे। अल्लाह फरमाईंदो इब्राहिम तोसां वाइदो आहे त इज़त बहाल कंदो, दुनिया वारनि सां वाइदो करे चुको आहियां। आफ़ाक़ी किताब में मुंहिंजो वाइदो हो ऐं आहे, इन्नल्लाह ला यग़फ़िरु युश्रक बिही व यग़फ़िरु मा दून ज़ालिका लिमन यशा। अल्लाह हर किसी शख्स के माफ़ न कंदो जेको शिरक में मरी चुको, जिन खां अलावा जेके चाहे माफ़ कयां। कहिड़ो वाइदो कयो अथसि क़ुरान में? उन शख्स जी कॾहिं बि बख़्शिश न थींदी जेको शिरक में मरी चुको। बाक़ी चयो त मुंहिंजी मर्ज़ी आहे। इब्राहिम कीअं त तुंहिंजो पीउ शिरक ते मरी चुको आहे, तोसां वाइदो आहे इज़त रखंदुसि, दुनिया सां वाइदो आहे त सदा ॾींदुसि। मोहम्मद रसूलुल्लाह सां फरमाइनि था इब्राहिम अलैहिस्सलाम जो कमु थींदो पंहिंजनि पेरनि में निहार, जॾहिं पेरनि में निहारींदा ॾिसंदा त संस वालिद जी सूरत अल्लाह ताला इंसान मां फेराए हैवान में तब्दील कंदो, जानवर में तब्दील कंदो, सुम्म तुरिया फिन्नार, ईअं गेल हुनखे जहन्नम में दाख़िल कयो वेंदो। इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे मुशरिक पीउ खे न छॾाए सघे। इहो तो निभाग शिरक। असांखे थोड़ी तकलीफ़ थिए रब खां न उम्मीद, थोड़ी तकलीफ़ थिए थी अल्लाह खां न उम्मीद। ऐं यादि रखिजो
अल्लाह ताला कुरान में फरमायो तव्हां मुखां सवा जिन खे बि सॼो पिया, जिन खे बि ला यस्तजीबून लहुम बिशैइन इल्ला कबासित कफ़ैल माल यबलुग फा वमा हुवा बिबालिगिही। सूरत राद है तेरू सिपारो आ। कुरान तो फरमाए त मुखा सवा जिन खे बि तव्हां सॼो था उन जो मिसाल ई आहे हिकिड़ो माण्हू पंहिंजा हथ डिगा के बीठो हुजे पाणी जे साम्हूं, पानी के चवे त तूं अची मुंहिंजे वात में पओ वमा हुवा बिबालिगी। ॿुधाए ते कीअं बराबर थी सघंदा। अम जालू लिल्लाहि शुरका खलक़ू का खल्क़ी फतशाबह खल्क़ु अलैहिम कुलिल्लाहु खालिक़ु कुल्लि शैइन वहुवल वाहिदुल क़हार। तो छा भला उन्हनि बि का शइ पैदा कई आहे, रब बि पैदा कई आहे, पोइ ॿिन्ही जी पैदाइश में को ॻाल्हि मिली वई पाण में कीअं ॻाल्हि मुस्तशबह थी वई त यार हिननि बि ठाहियो आहे, रब बि ठाहियो आहे। अल्लाह चए थो त ठीकु आहे, जेकॾहिं ठाहियो अथनि त अरूनी मादा ख़लक़ू, ॿुधायो त हिननि कहिड़ी शइ पैदा कई आहे। मुखां सवा जिन जे दरनि ते तव्हां पिया आहियो हिकिड़ी शइ ॾेखारियो त हिननि बनाई आहे। या अय्युहन्नास ज़ुरिब मसलन फस्तमिऊ लहू इन्नल्लज़ीन तदून मिन दूनिल्लाहि लन यख़्लुक़ू ज़ुबाबा वलव इज्तमऊ लहू। जी इंसानो कन खोले ॿुधो, सूरत हज आहे 17 सिपारो आहे। पूरी ॻाल्हि ॾिसो तव्हांजे साम्हूं अल्लाह जे शान सां क़ुरान हदीस मां बेका ॿाहिरां न असांखे किसा ईंदा आहिनि, न असां ॿुधाईंदा आहियूं, न सिखाए न सेखारींदा आहियूं। तव्हांजे साम्हूं जा त अल्लाह जो कलाम आहे या मुहम्मद रसूलुल्लाह जो फरमान है बस। या अय्युहन्नास ज़ुरिब मसलन फस्तमिऊ लहू। ए इंसान एक मिसाल इन्होंने सोची गौर सां ॿुधजा। केरु थो चए ओ मुंहिंजो ई तरह जो रब थो चए ए इंसानो दुनिया में रहण वारो मिसाल तुंहिंजा गौर सां ॿुध। इन्नल्लज़ीन तदून मिन दूनिल्लाहि लन यख़्लुक़ू ज़ुबाबा। कि अल्लाह खां सवा जिन खे बि तव्हां सॼो पिया हिकु मख बि नथा बनाए सघनि। मख ॿुधी थो करे न, वॾी प्यारी आहे न माशाअल्लाह। घर में मखियूं अचनि त ख़ुशि थींदा आहियो, तव्हांखे अफ़सोस थींदो आहे। अल्लाह हक़ीर शइ जो मिसाल ॾिनो आहे ऐं मुंहिंजे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के जो मिसाल ॾिनो क़ुरान में हदीस में। जामे तिरमिज़ी रिवायत है पाण फरमाया मख जा ॿ पर, हिकिड़े पर में बीमारी आहे, हुनजे ॿिए पर में हुनजो इलाज आहे। मख जॾहिं बि किरंदी आहे तव्हां ॾिसंदा आहियो, कॾहिं बि सिधी न ईअं पर सां किरंदी आहे। जेको ज़हर वारो पासो अथसि उहा हुन शइ में ॿोड़ींदी आहे। पाण फरमाया जेकॾहिं तव्हां हिन शइ खे इस्तेमालु था करणु चाहियो, मसलन खीर आहे, गिह आहे, चांहि आहे, ॿी का शइ आहे, हाणे खे पूरो अंदरि ॿोड़े ॿाहिरि उछलायो छो हिन जो इलाज थी वञे। हिकिड़े में ज़हर आहे, ॿिए में हुनजो इलाज आहे। त अॼु बि ॾिसंदा जेकर नांग कंहिंखे खाए त हुनजो नांग जो इलाज बि नांग जे ज़हर सां थियल आहे जी। घर में जेकर कोप चांहि में किरी पए त अखियूं ॾेखारींदव, पर होटल में रहणो निहारे पर उछलाईंदी 50 रुपए कोप लॻो पियो यार। अल्लाह ने शइ जो मिसाल ॾिनो, लन यख़्लुक़ू ज़ुबाबन वलव इज्तमऊ लहू। ये गारंटी आहे मूं रब जी। ये सब जा सब तव्हांजा मुश्किल कुशा हाजत रवा अगर थी वञनि, ये जेतिरियूं बि तव्हां सरकारूं बनाइनि सब जा सब गॾु थी वञनि, लन यख़्लुक़ू ज़ुबाबा, मूं रब जो ऐलान आहे त गॾिजी बि मख नथा बनाए सघनि।
जहाज तो बनाया पर पेट्रोल दे दो हले उनमें रूह कोने ये मख बगैर पेट्रोल जे डीजल जले थी मता समझे सीन जी थी जले हाँ बनाए देखा अरे बनाए तो परहेजी गाला जी तव्हां न खाधा रखंदा आहियो साम्हूं बरकत जे लाइ एॾा वॾा माण्हू असां ॾिठा वॾा पाण सॾण वारा उन्हनि जॻहियुनि ते जॾहिं हिकिड़ो दाणो किरंदो आहे न ज़मीन में सो बि साफ़ करे पिया खाईंदा आहिनि माना वॾी बरकत आहे हिन में अलाह चवंदो मां मख बि खयो आहे मख जो कमु इहो आहे न खाधो पोतो न आहे महिमान खां वरी मख पुॼंदी आहे की हाणे मख त कोन ठाहे सघिया तव्हां ख़ाली हिकिड़ी ॻाल्हि थियो साईं हाणे मख त तव्हां कान ठाहे सघियो हाणे मखन जेको वात में असांजो खाधो खयो आहे इहो वापसि असांखे कराए ॾे ला यस्तंकिदू मिनो ज़ौफ़ तालिब वल मतलूब रब जो चैलेंज कयो आहे त मूंखां सवाइ जिनखे तव्हां सॼो पिया मख ठाहिण त परे जी ॻाल्हि आहे मख जेको वात में ज़रो खयो आहे की उहो बि हुनखां वापसि नथा चढ़ाए सघनि की तालिब ऐं मतलूब ॿई कमज़ोर आहिनि घुरण वारो ईमान जो कमज़ोर जेका घुरियो वञे पियो उहो ॾियण खां कमज़ोर की हुनजे वस जी ॻाल्हि ई न आहे असल ॻाल्हि कहिड़ी आहे मां क़दरुल्लाह का क़दरी अॻे छात्र में ओ बाला ओ ना शुक्रा तू मुंहिंजो क़दुरु कोन कयो जे क़दुरु खां थियणु घुरिजे आहे तूं सोच त सही त मख जी पैदाश आहे पंहिंजी पाण जी पैदाश ॾिस हिन मां जे पेट में तोखे मूं पैदा कयो न तुंहिंजी मां जो वसो न तुंहिंजे पीउ जो वसो न कंहिं हबीब जो न कंहिं तबीब जो हुन मां जे पेट में तोखे सांडे करे तुंहिंजूं तरह तरह जूं नेमतूं तोखे नवाजूं अलम न जल्लहू अरे ॾिसण लाइ तोखे अखियूं ॾिनमि ॻाल्हाइण लाइ तोखे ज़बान ॾिनमि तुंहिंजा 32 ॾंद लिकाइण जे लाइ ॿ चप था कयमि हलण जे लाइ तोखे पेर था कयमि जलण जे लाइ तोखे हथ था कयमि सोचण लाइ दिलि ऐं दिमाग़ था कयमि उहो जिगर जे करे तुंहिंजो ख़राब थी वञे करोड़ रुपया वञी दुनिया ते लुटाए अचो पर उहो जिगर कोन्हे जेको मूं ॾिनो आहे तुंहिंजा गुर्दा ख़राब थी वञनि भले खणी पेवदकारी कर अधु राति वेंदे सॼो कोन्हे हिनो हिकु मामूली सम्झींदा ही तुंहिंजे हथनि पेरनि जा नो निकिरी वञनि पहुचा थो हिकिड़ो किलो त खणी ॾिस हिकिड़ो पंध त हली ॾिस तोखे ख़बर पइजी वञे पैदा थिए त तुंहिंजा नो बि तुंहिंजा तयारु हुआ त तो मुंहिंजो क़दुरु कोन कयो तू बेकदरो आहीं तू पंहिंजे मालिक खे कोन सुञातो जे मां जे पेट में तोखे खारायो छा दुनिया जे पेट में तो कोन थो खाराए सघे अल्लाह जा बानो मौजू तौहीद जो तमामु डिघो आहे बस रब करीम खां इहा ई दुआ आहे त रब साईं मुंहिंजो ऐं तव्हांजो ख़ात्मो तौहीद ते करे छो जो अल्लाह तबारक व तआला मुशरिक ते जन्नत हराम कई काफर ते जन्नत हराम कई आहे मुशरिक ऐं काफर जे कुफर ऐं शिरक में बग़ैर तौबे जे मरी वियो कॾहिं बि जन्नत में न वेंदो हमेशह हुन जे लाइ मुक़दर आहे जहन्नम उन करे असां बार बार इन ॻाल्हि ते ज़ोर ॾींदा आहियूं त अल्लाह जा बानो पंहिंजो अक़ीदो दुरुस्त कयो उन मालिक सां लो लगायो उन मां उम्मीद रखो जेको हर वक्त जागे पियो ॾिसे पियो इन अल्लाह अला कुल्ल शैइन क़दीर हर शइ ते ताक़त वस उन जे हथ में आहे बादशाहत असल उन जी आहे उहो चए थो असांखे बार बार पियो पुकारे आहे को मूंखे छॾण वारो आहे को मूंखां घुरण वारो आहे को बख़्शिश करण वारो तो जेको छॾे धणी असांखे चए पियो असां उनखे छॾे करे उन्हनि खे सॼियूं पिया जेके पाण वीचारा मजबूर आहिनि लाचार आहिनि उहे पाण दुनिया मां लॾे हलिया विया का ख़बर न आहे कंहिंसां छा मामिलो थिए बसि रब साईं खां दुआ आहे त रब साईं मूंखे तव्हांखे तौहीद जी सम्झ अता फरमाए असांजे औलाद खे सम्झ अता फरमाए असांजो ख़ात्मो क़ुरान सुन्नत थिए वमा अलैना इल्लल बलाग।